पसंद जो परणो कंदड़ जोड़ी ठारू शाह प्रेस क्लब ते पहुची वई। पसंद जो परणो करण तां माइट नाराज़ आहिनि। क़त्ल करण लाइ ॻोल्हिनि पिया। जोड़ी पारां वस वारनि खां तहफ़ुज़ जी घुर। ठारू शाह प्रेस क्लब ते दरबेलो वासी नौजवान सोहेल सोलंगी ऐं तलार वासण नारी महक अंसारी एहतजाज कंदे धायो आहे त हुननि कुझु ॾींहं अॻु पंहिंजे मर्ज़ी मूजिबि कंडियारो जी अदालत में पसंद जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ संदन माइट हिननि मथां सख़्तु कावड़ियल आहिनि ऐं खेनि क़त्ल करण लाइ मुसलसल ॻोल्हे रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पसंद जो परणो करण सबबि नारी महक अंसारी जो वालिद नज़ीर अंसारी ऐं भाइर वसीम अज़ीज़ मंठार रहीम अंसारी ऐं ॿिया क़त्ल करण चाहिनि था, जंहिंजे ख़ौफ़ सबबि हू मुसलसल दरबदिरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे।